प्रोग्राम टाइमलाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, ऑफिशियल सीक्रेट एक्ट ऐं आर्मी एक्ट तरमीमी बिल्स वारो मामिलो हाणे सुप्रीम कोर्ट पे अची वियो आहे। सुप्रीम कोर्ट में अॼु केस दाख़िल कयो वियो आहे त हीउ मामिलो अवामी मामिलो आहे ऐं इनखे ईअं ट्रीट न कयो वञे। अॼु प्रोग्राम जेसि में असां इन ते ॻाल्हाईंदासीं त हिकु तरफ़ सदर जे बयान खां पोइ हीउ मामिलो कंट्रोवर्शियल थी वियो आहे, ॿिए तरफ़ कोई जेका कोर्ट आहे उहा क़ाइमु थी वई आहे, उन पंहिंजो कमु पिणु शुरू करे ॾिनो आहे। टे तरफ़ सदर ऐं सदर सेक्रेटरी वकार उहो आम्हूं साम्हूं अची विया आहिनि। सेक्रेटरी वकार चए थो पियो त मामिलो जीअं जो तीअं आहे, सदर खे इन तरह जा बयान न ॾियणु घुरिजनि। ऐं अञा हिकिड़ो ॿियो मामिलो इहो बि आहे त हुमैरा अहमद जंहिंजे लाइ सदर चयो हो त ऑफिशियल डिवीज़न खे चयो त उहा ऐवान सदर में पंहिंजो ख़िदमतूं सर अंजाम ॾिए, उन पिणु इनकार करे छॾियो। त हीउ मामिलो वञे काॾां पियो? इन मामले जा को पॉलिटिकली दग बि आहिनि या हीउ सिर्फ़ु इंतिज़ामी मामिलो आहे? ही ग़लती किथे थी आहे? इन तमामु तर मामलनि ते असां ॻाल्हाईंदासीं। असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे सलमान आबिद साहब, पाण मुल्क जा मुमताज़ तजिया निगार ऐं कॉलमिस्ट आहिनि। उन सां गॾोगॾु असांखे जॉइन कंदो फज़लुल्लाह कुरैशी साहब, पाण अॻूणा वफ़ाक़ी सेक्रेटरी आहिनि। ऐं असांखे जॉइन कंदो ज़ुल्फ़कार गोरामाणी, पाण टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जा इस्लामाबाद जा ब्यूरो चीफ आहिनि। सलमान आबिद साहब, सर आपसे प्रोग्राम का आगाज़ करते हैं। बकौल एक तजिया निगार के, कॉलमिस्ट के, और आपकी मुल्की सियासत पर भी बड़ी गहरी नज़र है, आपको क्या लगता है कि सदर के बयान, सदर की तरदीद की वजह क्या बन सकती है? सर देखिए, पहली बात तो ये है कि मुझे ज़ाती तौर पे बहुत दुख हुआ है जी सर कि हमारा रियासती निज़ाम किस तरह से चल रहा है। जी सर। और रियासत के जितने भी इदारे हैं जी सर, अगर उनके अंदर ये तरीक़ाकार है हुक्मरानी का और इंतजामात को डील करने का या मामलात को डील करने का, जी सर, तो फिर इसका मतलब है कि हम खुद अपना तमाशा अपने मुल्क में भी बना रहे हैं और दुनिया में भी बना रहे हैं। यानी अंदाजा लगाइए ना कि अगर ऐवान सदर जो है वहाँ सदर और जो प्रिंसिपल सेक्रेटरी हैं उनके दरमियान कोऑर्डिनेशन के ये हालात हैं। जी सर। इससे कतई नजर के कौन दुरुस्त कह रहा है और कौन गलत कह रहा है, मैं इस बहस में नहीं पढ़ना चाहता। बिल्कुल सही। लेकिन इससे आपने पूरी दुनिया में हमें रुस्वा तो किया है ना जी। सही। लोगों ने बाकायदा इंटरनेशनल मीडिया में जिस तरह से रिपोर्ट हुआ है, पाकिस्तानी स्टेट क्राफ्ट को जिस तरह से डिस्कस किया गया है, वो काफी यानी कि तशवीश का पहलू है। इसके साथ साथ फिर जिस तरह से वफाकी निगरान हुकूमत ने रोल प्ले किया वो भी समझ से बाहर है कि जितनी उजलत के साथ उन्होंने कल अपना मौक़िफ़ बदला, पहले कुछ और कहा फिर कुछ और कहा, और फिर पहले सोशल मीडिया पे बड़े बड़े जर्नलिस्टों ने ये कहना शुरू कर दिया कि सदर ने दस्तखत करके भेजा है। फिर उसके बाद जो है बाद में पता चला वफाकी वज़ीर कानून जो है उन्होंने कहा नहीं जी कोई दस्तखत तो नहीं हुए। तो ये सारा मामला जो है इससे पाकिस्तान के अंदर ये जो आप इसको जोड़े, जो पाकिस्तान में इस वक्त एक लड़ाई चल रही है ना ताकत के मराकज में जी, उसमें एस्टेब्लिशमेंट भी है, उसमें हुकूमत भी है, उसमें अपोजिशन भी है, उसमें सदर जो है वो एक खास पार्टी से जिनका ताल्लुक भी है जी। तो इस लड़ाई को अगर आप उसके ताने बाने में समझने की कोशिश करें तो आपको समझ आता है कि ये जो इक़्तिदार की कशमकश है, ये जो ताकत की कशमकश है, इसमें सब सियासत करने की कोशिश कर रहे हैं। किसी एक फरीक का मैं नाम नहीं ले रहा जी, सब ही सियासत करने की कोशिश कर रहे हैं। और अगर सदर की ये बात मान ली जाए जी कि उनको बाईपास करके ये सब कुछ किया गया है, तो ये तो उससे भी ज्यादा एक जिसे कहते हैं तशवीशनाक पहलू है। और अगर सदर इस मामले में झूठ बोल रहे हैं तो वो उससे भी ज्यादा तशवीश का पहलू है। यानी इससे आप देखिए ना हमारा स्टेट क्राफ्ट कहाँ डिस्कस हो रहा है। बिल्कुल सही। तो मैं तो ये जाती तौर पे समझता हूँ कि मुझे हमने भी 20, 25, 30 साल लगा दिए हैं जर्नलिज्म के अंदर जी, हमें इस तरह के हालात देखने को नहीं मिले थे जहाँ इदारे जिस तरह से ऑपरेट कर रहे हैं। मिसाल के तौर पे आप देखिए ना इमरान खान की जमानत का मसला है जी, इस्लामाबाद हाई कोर्ट के जो चीफ जस्टिस हैं वो मुसलसल ताखीर का मुजाहरा फरमा रहे हैं जी, और आज भी उन्होंने जो है ना उसको जुमेरात तक पोस्टपोन कर दिया। हालांकि अमूमी तौर पे इस तरह के केसेस के अंदर पहले और दूसरे दिन जमानत हो जाती है जी, लेकिन बस एक ताखीरी हरबे है ना जी। आप किसी को तंग करना चाहते हैं, आप किसी को अजियत देना चाहते हैं, आप किसी के लिए रुकावटें पैदा करना चाहते हैं। मैं जाती तौर पे ये क्या समझता हूँ कि ये स्टेट क्राफ्ट जो है ना हमारा, ये काफी क्रिटिकल और काफी कंट्रोवर्शियल होता जा रहा है। सलमान अभी साहब आप फरीकैन जो है उसके जिम्मेदार है, मैं किसी एक फरीक की बात नहीं कर रहा। बिल्कुल सही कह रहे हैं, इसमें अपना अपना हिस्सा डाला है। बिल्कुल सही कह रहे हैं आप, बिल्कुल सही कह रहे हैं। और ये एक दिन या 2 दिन की तो सर बात है नहीं, ये एक लंबी तारीख है। आप से बखूबी आ गए। लेकिन सलमान अभी साहब, सर आपको लगता है कि प्रेसिडेंट आरिफ अलवी साहब फेस सेविंग के लिए ऐसा सब कुछ कर रहे हैं? देखिए क्या फेस सेविंग है, मिसाल के तौर पे बाज लोगों का ख्याल ये है कि वो इमरान खान के सामने अपना कद काट बढ़ाने की कोशिश कर रहे हैं जी। अगर ऐसा होता तो सदर साहब का कोई लूप होल तो होता ना जी। आज भी जो वकार अहमद सेक्रेटरी साहब है, प्रिंसिपल सेक्रेटरी जी, उन्होंने कहा वो तो बिल तो उनकी टेबल पे पड़ा हुआ है, उन्होंने तो मुझे दिया ही नहीं है और ना उन्होंने इसको पास किया है। ठीक है ना जी, तो सवाल क्वेश्चन मार्क तो वहां पे भी लगा रहा ना।
ठीक है। अच्छा, अब अगर डबल गेम खेल रहे हैं मिसाल के तौर पे आरिफ अलवी साहब, तो इसका तरीकाकार क्या है? इसका तरीकाकार ये है कि इसको प्रॉपर तरीके से इन्वेस्टिगेट किया जाए और इस बात की पूरी तहकीकात होनी चाहिए कि कौन दुरुस्त कह रहा है, वकार साहब दुरुस्त कह रहे हैं, सदर साहब दुरुस्त कह रहे हैं, या गवर्नमेंट का मौकफ दुरुस्त है जो जिन्होंने इसको लिया है। अच्छा, अब इन्वेस्टिगेशन कोई नहीं होगी, ठीक, अब होगा क्या? एक दूसरे पे ब्लेम गेम। सही, जो पीटीआई के हामी है वो सदर के साथ खड़े हो जाएंगे, जो पीटीआई के मुखालिफ है वो वकार साहब को सपोर्ट करना शुरू कर देंगे। अच्छा, अब ये जो वकार साहब ने खत लिखा है, जी सर, अमूमी तौर पे सेक्रेटरी, प्रिंसिपल सेक्रेटरी इतने ताकतवर कहाँ होते हैं सर कि वो एग्जिस्टिंग सदर के खिलाफ खत लिख दें? सर सलमान आबिद साहब यही मालूम करेंगे, आप हमारे साथ रहिए। और इस वक्त हमें ज्वाइन किया है फजलुल्लाह कुरैशी साहब, जो है वो फॉर्मर सेक्रेटरी, वफा की सेक्रेटरी है। उनसे मालूम करेंगे कि एक सेक्रेटरी कैसे काम करता है, प्रिंसिपल सेक्रेटरी। जब साईं फजलुल्लाह कुरैशी साहब, सर प्रोग्राम में खुश आमदीद सर। महिरबानी साईं, हाणे सब खां पहिरियां त इहो असां अवां खां सम्झण जी कोशिशि कंदासीं त इहो वकार अहमद साहब चवे पियो त ख़त हिन वक़्तु सदर जी टेबल ते आहे ऐं मूंखे हुन ॾिनो कोन्हे। अवां इहो असांखे सम्झाइजो त हिकु प्रिंसिपल सेक्रेटरी ऐवान सदर में कमु कीअं कंदो आहे ऐं हिन तरह जॾहिं मामला हूंदा आहिनि त पोइ वर्किंग कीअं थींदी आहे सर? ॾिसो न, हर जेको कागज़ आहे जेको हेठि रिसीव थींदो आहे, जी सर, उहो कागज़ रिसीव थी करे पोइ उहो उनखे जेको सेक्शन ऑफिसर लेवल को शुरू थींदो आहे, जी सर, सेक्शन ऑफिसर उन कागज़ खे प्रोसेस करे उन सां गॾु जेकर ॿी करस्पॉन्ड हूंदी आहे उहा लॻाए करे ऐं तंहिंखां पोइ उहो पढ़ी करे उन सॼा रेफरेंस तयारु करे फाइल ठाहींदो आहे। उन फाइल में उहो जेको उनखे पीयूसी चइबो आहे, पेपर अंडर कंसिडरेशन, जी सर, वो पीयूसी जेको बि लेटर ईंदो रखी करे उन सां रिलेवेंट कागज़ लॻी करे ऐं रिलेवेंट रूल्स हणी करे तंहिंखां पोइ मोकिलींदो डिप्टी सेक्रेटरी वटि। जी सर, ओड़े नमूने डिप्टी सेक्रेटरी वटि थी करे इहो फाइनली वेंदो आहे प्रिंसिपल सेक्रेटरी डेस्क ते। जी सर, इहो जेके अहिड़े क़िस्म जा, छाकाणि जेको ॿियो विंग जेको आहे सो मिलिट्री विंग आहे, जी सर, उन जो हिन विंग सां वास्तो कोन्हे। हीअ जेको सिविलियन विंग जेको आहे इहो जेको आहे प्रिंसिपल सेक्रेटरी संभालींदो आहे ऐं प्रिंसिपल सेक्रेटरी पंहिंजा सभु कागज़ ॾिसी करे वेरीफाई करे पोइ उहो प्रेसिडेंट वटि पुटअप कंदो आहे। पोइ इहो प्रेसिडेंट जी मर्ज़ी आहे त उन फाइल खे कढे या रखे या वरी उन ते क्वेरी करे पुछा करे या वरी टे उनजा ऑप्शन्स आहिनि, जी सर, या त उनखे वापसि करे ऐं उन ते क्वेरी रखी छॾे त भाई हे कागज़ खोटल आहिनि, मूंखे वापसि ॾिया, हे रूल ॿुधायो, जी सर, या त उनखे जीअं सेक्रेटरी प्रिंसिपल सेक्रेटरी अप्रूव लिखंदो उन ते अप्रूव करे मोकिले फाइल डिस्पोज थी वेंदो, या त वरी प्रिंसिपल सेक्रेटरी खे घुराए उन सां डिस्कस करे त ही ॻाल्हियूं क्लियर कोन्हनि, उहो प्लीज़ डिस्कस करे लिखी करे टे ऑप्शन्स आहिनि। हाणे हिन केस में छा थियो आहे जो न को फाइल नीचे वापसि आयो आहे, न उन ते क्वेरी थी आहे, बक़ौल प्रिंसिपल सेक्रेटरी जे फाइल जेको आहे सो अञा ताईं प्रेसिडेंट जे डेस्क ते आहे। जी सर, प्रेसिडेंट इहा ॻाल्हि करे ई कोन थो त फाइल मुंहिंजे डेस्क ते आहे या कोन्हे, हो रुगो ॻाल्हि करे थो त मां वापसि मोकिलणु चयो, फाइल वापसि न वियो आहे, माना फाइल बि प्रेसिडेंट हाउस में आहे, प्रिंसिपल सेक्रेटरी डेस्क ते आहे, त इहा त इंक्वायरी थिए उन में पोइ जेको बि साबित थिए। अच्छा साईं कुरैशी साहब, साईं कुरैशी साहब अवां जेका ॻाल्हि पिया कयो त टे ऑप्शन्स हूंदा आहिनि, हीअ छाकाणि त कानून साज़ी वारो मामिलो आहे त सदर बग़ैर को नोट हणी कानून साज़ी जेको अहिड़ो को बिल अचे थो उनखे एज़ इट इज़ मोकिले सघे थो, या अगरि उनखे रिजेक्ट करिणो आहे त उन ते पंहिंजा एतिराज़ लाज़मी लॻाईंदो? एतिराज़ लाज़मी लॻाईंदो, घणा न लॻाए, थोरा लॻाए, पर एतिराज़ लॻाईंदो या त उन ते सुवाल उथारींदो, या उन ते सवाल उथारींदो, ईअं न वेंदो त ईअं वापसि न वेंदो, ईअं न वेंदो बग़ैर सवाल जवाब जे, या त एतिराज़ उथारींदो या उन ते क्वेश्चन कंदो, या उन ते ऑब्जेक्शन जेके चइबो ऑब्जेक्शन कंदो, या त उन ते क्वेश्चन कंदो, बिल्कुलु सही। पोइ उहो जेको आहे वापसि वेंदो, पोइ वरी उहो जॾहिं वापसि ईंदो नेशनल असेंबली में वियो हूंदो या सेनेट में वियो हूंदो त पोइ वरी जॉइंट सेशन में उहो पेश थींदो ऐं उहे ऑब्जेक्शन रिमूव करे, जी सर, पंहिंजे तरफ़ों इहो ॿीहर पेश थींदो प्रेसिडेंट वटि। अच्छा साईं, प्रेसिडेंट जेकर उनखे कढे थो त ठीकु आहे, नथो कढे त 10 ॾींहंनि में उहो कानून जो ॿिन्ही हाउस जो पार्शियल कानून आहे उहो 10 ॾींहंनि में उहो नोटिफाई थी वेंदो। ऐं जेको हिते बि ईअं थियो आहे। असां फज़लुल्लाह कुरैशी साहब, अॼु भला हिकिड़ी ॿी सेक्रेटरी हुमैरा अहमद इनकार करियो आहे त मां ऐवान सदर में पंहिंजो ख़िदमतूं सर अंजाम न ॾींदसि, छा को बि सेक्रेटरी इनकार करे थो सघे ऐवान सदर या कंहिं ॿिए कंहिं जाइ ते अगरि उनखे तइनात कयो वञे त? ॾिसो न, उहो डिपेंड करे थो पंहिंजे सेक्रेटरी पर्सनल बिल ते, छाकाणि यूजुअली जेके बि हिकु इदारे खां ॿिए इदारे में माण्हू वेंदा आहिनि, जी सर, मिसाल तौर जेकॾहिं आउं सिंध गवर्नमेंट में अचां थो पियो, जी सर, सिंध गवर्नमेंट मुंहिंजे विच में हिकु म्यूचुअल एग्रीमेंट थींदो आहे त हुनखे एक्सेप्ट कयां या न कयां, ठीकु सर, त पोइ उहो माण्हू वेंदो आहे, मूंखां पुछियो वेंदो आहे, ठीकु सर। सिमिलरली जेको आहे सो जेकर हुमेरा खां पुछियो वियो त तूं प्रेसिडेंट वेंदीअ त इनकार करे छॾियो, ऑर्डर न निकितो,
ऑर्डर निकिरण खां पोइ जेको आहे सो इनकार करणु ॾुखियो थींदो आहे। ऑर्डर ई कोन्हे निकितो, छाकाणि म्यूचुअल कंसेंट में हिन रिफ्यूज़ करे छॾियो। ऐं कॾहिं कॾहिं इहो थींदो आहे त ऑर्डर निकिरंदो आहे त ॿी पार्टी चवंदी आहे इहो माण्हू मूंखे न खपे, इहा ॻाल्हि ग़लति आहे। ठीकु, अगरि तव्हां हिकिड़ो दफ़ो जेकर कंसेंट ॾिनी या हाई लेवल ते फ़ैसिलो थी वियो 1999 में जी सर, बेनज़ीर साहब मुंहिंजी ॿांह घुरी फेडरल गवर्नमेंट को। ओके, 1999 में। ओके सर। 1999 दिसंबर में रिपोर्ट को सिंध गवर्नमेंट में एज एडिशनल चीफ सेक्रेटरी। जी सर। और लास्ट मोमेंट ते लोधी साहब मरो चीफ सेक्रेटरी हुन ॿिए माण्हू खे अपॉइंट करे छॾियो, चए त असां फज़ुल्ला असांखे SC/SC न खपे। मां रिफ्यूज़ कयो। कायम अली शाहबाज़ द चीफ मिनिस्टर। ओके, मां चीफ मिनिस्टर मां आयो आहियां फॉर SC/SC मां वठंदुसि अगरि तव्हांजो पंहिंजो म्यूचुअल एग्रीमेंट इहो। ठीकु सर। ऐं प्राइम मिनिस्टर साहब इहा ॻाल्हि थी आहे, पोइ मजबूरन चीफ मिनिस्टर साहब सेक्रेटरी सर्विसिस खे चयो त तूं फज़ुल्ला जी नोटिफिकेशन कढी छॾ, ओके, भले चीफ सेक्रेटरी जेकी वणे सो करे। ठीकु है। पोइ चीफ मिनिस्टर पंहिंजी यूज़ कई अथॉरिटी। इहो थींदो आहे त म्यूचुअल कंसेंट सां थींदो आहे कमु। ऐं त पोइ हिन में हाणे जीअं ताज़ो मिसाल थियो आहे त IG जूनियर आयो आहे। बिल्कुलु। त हाणे जेके 6 DI जिन ताईं रिफ्यूज़ कयो आहे हेठो वेहण खां, जी हाणे हिननि खे ऑप्शन आहे त या त मोकल ते हलिया वञनि या त पंहिंजी ॿी पोस्टिंग कराइनि। अॼु सर इहो मामिलो घणे भाङे हल थी वियो, उन्हनि खे ॿियूं पोस्टूं ॾिनियूं वयूं आहिनि, उन्हनि ॿियूं पोस्टूं जेके आहिनि उनजे बराबरि वारी पोस्टूं या त वरी पोइ इन को सीनियर IG अचे। वॾी महिरबानी। इहे सभु ऑप्शंस आहिनि, सॼे सिस्टम में ऑप्शंस आहिनि। थैंक यू, वॾी महिरबानी साईं फज़लुल्लाह कुरैशी साहब। अवां के मसरूफ़ जाइ ते वेठा आहियो, अवां असांखे टाइम ॾिनो। सलमान आबिद साहब आपके पास एक मुर्तफ़िर आते हैं। सर आपने बड़ा तफसीली सुना फज़लुल्लाह कुरैशी साहब को। आपको सर इस वक्त आपने क्या अक्स किया है कि ये मामला कोई पॉलिटिकली रंग भी है इसके पीछे, या ये फ़कत ये आपको लगता है कि इंतज़ामी मामला है, कहीं पे नादानी हुई है, या आप समझते हैं कि नहीं इसके पीछे कोई सियासी चाल भी? देखिए ना, पॉलिटिकल रंग तो इसमें है। जब आप ऑफिशियल सीक्रेट एक्ट के तहत और आर्मी एक्ट के तहत जो है जी सर वो बाकायदा उसको बुनियाद बनाकर एक खास सियासी जमात के लोगों को टारगेट करने की कोशिश कर रहे हैं, तो उसका फिर पॉलिटिकल रंग तो ऑटोमेटिकली निकल आता है ना जी सर। लोग समझते हैं कि शायद इसके पीछे जो है पॉलिटिक्स है, और पहले ही PTI को काफी दबाव का सामना है और काफी मुजामत करनी पड़ रही है उनको सारे प्रोसेस के अंदर, तो इसीलिए लोग इसके ताने बाने को सियासत के साथ जोड़ने की कोशिश कर रहे हैं। लेकिन सवाल ये है, मेरा बुनियादी नजर का सवाल है, और वो सवाल ये है कि जो लोग भी सारे खेल को खेलने की कोशिश कर रहे हैं, चाहे उसमें हुकूमत है, चाहे उसमें अपोजिशन के लोग हैं, चाहे कुछ और लोग हैं, वो इससे हासिल क्या करेंगे जी? इससे हासिल यही होगा ना कि हम और ज्यादा महाजराई और टकराव के माहौल में जाएंगे, और ज्यादा बदतमादी पैदा होगी। ईवान सदर हो, पार्लियामेंट हाउस हो, स्टैब्लिशमेंट हो, जुडिशरी हो, अपोजिशन हो, मीडिया हो, जब हम सब एक दूसरे के साथ दस्तों गिरेबां हो रहे हैं, तो मुझे तो इसके कोई नताइज अच्छे नहीं निकल रहे। मैं तो अभी भी ये समझता हूँ कि पाकिस्तान के मौजूदा पॉलिटिकल क्राइसिस को रिजॉल्व करना है, और मैंने आज लिखा भी है जी बिल्कुल। आपका डायलॉग का वाहिद रास्ता है जो आपको सबको मिलकर बैठकर इख्तियार करना है, तो उसमें सियासी लोग हों चाहे गैर सियासी लोग हों, जब तक वो आगे बढ़ने का रास्ता नहीं निकालेंगे और एक एक अपनी अपनी पोजीशन से 2-2 फुट या 1-1 फुट पीछे नहीं उठेंगे और एक दूसरे के लिए पॉलिटिकल स्पेस पैदा नहीं करेंगे, मसला हल नहीं होगा। देखिए, ये जो कहा जा रहा था ना जी कि हम इकोनॉमिकली तरक्की कर जाएंगे, पॉलिटिकली रिजॉल्व हो जाएंगे सारे इशू, वो तो नहीं हो रहे। वो तो रोजाना की बुनियाद पे कोई नया इशू जो है वो हमारे सामने आ जाता है। फिर सलमान आबिद साहब, सलमान आबिद साहब, फिर जो आप ये जो जिक्र कर रहे हैं, और आपके आज आर्टिकल में भी मैंने ये बात पढ़ी है, मैं तो एग्री हूँ, बाकी भी एग्री होंगे, लेकिन वो जो ताकतवर ताकतें हैं, जो पावरफुल ताकतें हैं, क्या वो टेबल पे इन तमाम पॉलिटिक्स को, इन तमाम सियासतदानों को बैठने की इजाज़त या बैठने का मौका देंगे सर? देखिए, अगर देंगे तो उसमें पाकिस्तान का मफाद है, पाकिस्तान आगे बढ़ेगा, पाकिस्तान आगे चलेगा, सियासी और माशी तौर पर मुस्तकम होगा। लेकिन अगर वो नहीं बैठने देंगे या वो नहीं चाहते कि डायलॉग का रास्ता निकले, तो फिर उससे तो तसादम होगा ना, उससे तो महाजराई पैदा होगी ना। तो फैसला तो देखिए ना एस्टैब्लिशमेंट के पास ही है ना, एस्टैब्लिशमेंट को रास्ता निकाले, सब सियासी कुव्वतों को बिठाए, खुद भी बैठे और मिल बैठ के कोई रास्ता निकाले। लेकिन अगर हमने एक दूसरे को नीचे दिखाना है, एक दूसरे को नीचे गिराना है और मसला हल नहीं करना, और इसमें देखिए ना, इससे पहले PTI के सरबराह इमरान खान से बहुत सियासी गलतियां हुई है जी, और जब भी उनको डायलॉग का रास्ता मिला उन्होंने डायलॉग का रास्ता इख्तियार नहीं किया, और एस्टैब्लिशमेंट के साथ भी और
हुकूमत के साथ भी इस वक्त उन्होंने बिला वजह की महाजराई जो वो पैदा की रखी जी। अब पीडीएम जो है वो तो पीटीआई के मुकाबले में ज्यादा तजर्बाकार थी ना जी। ज्यादा से उनके सियासी लोग थे, उनको चाहिए था कि मफाहमती रास्ते को आगे बढ़ाते वो भी बढ़ा सके, वो भी फिर इमरान खान को दीवार से लगाने के एजेंडे का हिस्सा बन गया। तो मेरा ख्याल यही है, अभी भी मैं समझता हूँ कि पाकिस्तान की इस्टेब्लिशमेंट जो है वो भी सारे हालात को देख रही है, उसको भी समझ आ रही है कि मामला जो है वो आगे बढ़ने की बजाय खराबी की तरफ ज्यादा बढ़ रहे हैं। तो वही कोई सी रास्ता इन सियासतदानों को समझाए, हुकूमत हो अपोजिशन हो, कि जनाब कोई मिल बैठ के कोई फार्मूला ऐसा तय कर लें जिससे मुल्क के निज़ाम को आगे चलाया जा सके। सलमान आबिद साहब, मुझे ये बताइए कि इस तमाम तर मामलात पे जो अभी से शुरू हो गए हैं, फिर कैदी 804 नंबर भी आपके सामने है, फिर आज जो लंदन यात्रा हुई है और फिर कुछ लंदन से फिर पाकिस्तान भी यात्रा होनी है, आपको सर इलेक्शन कब होते हुए नज़र आ रहे हैं सर? देखिए ना, बात ये है कि अगर इलेक्शन होते अपने वक्त पे तो शहबाज शरीफ साहब अपने बेटे के साथ, हमजा शहबाज के साथ मुल्क से भागना जाते जी, ठीक है ना, और मरियम नवाज भी सुना जाने वाली है जी, और आसिफ अली जरदारी साहब भी प्लान बनाने की कोशिश कर रहे हैं जी, और कुछ ये भी खबरें चल रही है कि कुछ लोगों को बाकायदा रोका गया है जी, बाहर जाने से, जी, और उसमें साबका हुकूमत के काफी वफाकी वज़रा भी हैं, सीनियर लोग हैं। जी, यानी अभी ये जो नजला आपको पीटीआई के ऊपर गिरा हुआ नजर आ रहा है ना जी, जी सर, अभी इसका एक दूसरा पार्ट भी चलना है। जी सर, अब वो जो पीडीएम ने 16 माह हुकूमत की है, उनके काफी वज़रा भी अताब में आ सकते हैं, जी, क्योंकि इंतखाबात जो है वो 90 दिन में तो बज़ाहिर इस वक्त नजर नहीं आ रही, क्योंकि खुद इलेक्शन कमीशन विड्रॉ कर कमीशन ने गया। कहा, बिल्कुल सही कह रहे हैं, लेकिन अगर वो फरवरी मार्च की डेट दे देता तो एम्बिग्विटी खत्म हो जाती, जी, ये धाम खत्म हो जाता, सबको पता चलता कि फरवरी में इलेक्शन है, फला तारीख को अनाउंस कर दिए गए। ठीक, इलेक्शन कमीशन ने वो भी अनाउंस नहीं किए, इसका मतलब है गेंद ओपन कोर्ट में है। तो अभी तो हालात वाकयात देखने हैं और जिसका बंदोबस्त करना है, जिसका मुस्बत नताइज अपनी मर्जी के हासिल करने हैं, जी, अगर ये सब चीजें होंगी तो फिर इलेक्शन होंगे ना जी। इलेक्शन वैसे तो नहीं करवाए जाएंगे। बिल्कुल और सही। देखिए ना, जब ये पंजाब के खैबर पख्तूनख्वा के इलेक्शन नहीं करवाए जा रहे थे तो सब ये कहते थे कि जनाब लकूना है, देखिए ना पूरा हमारा पॉलिटिकल फ्रेमवर्क ऐसा है, पूरे मुल्क में एक इलेक्शन होने चाहिए, और सब कहते थे कि जनाब 90 दिन के अंदर जैसी मुद्दत असेंबली पूरी होगी इलेक्शन हो जाएंगे। और अब सब जो है अगर मगर लगा रहे हैं। ठीक, और आप देखिए ना कितनी खूबसूरत बात हो रही है कि पीपल्स पार्टी इलेक्शन का मुतालबा कर रही है 90 दिन का, ठीक, शहबाज शरीफ साहब मुतालबा कर रहे हैं, जेयूआई मुतालबा कर रही है, लेकिन ये सब लोग तो मुश्तरका मफादात काउंसिल में खुद करके इलेक्शन को मुलतवी करवा कर आए हैं ना सर। बिल्कुल बिल्कुल उन्होंने सीसीआई तो में बाकायदा वहाँ तौसीक की है कि नई मरदमशुमारी के नताइज के बाद इलेक्शन होंगे। बिल्कुल सही इसका कह रहे हैं। मतलब है फरवरी और मार्च तक तो ये खुद इलेक्शन को लेके गए हैं ना सर। बिल्कुल बिल्कुल सही कह रहे हैं। बहुत शुक्रिया सलमान आबिद साहब, आपने बड़ा तफसीली तौर पे अपना नुक्ते नज़र पेश किया। ज़ुल्फ़िकार गुरामानी अव्हां के प्रोग्राम में खुश आमदीद पिया कयूं। इहो ॿुधाइजो त छा अव्हां वटि इनसाइड आहे त हीअ को सदर ऐं उन जो प्रिंसिपल सेक्रेटरी हाणे आम्हूं साम्हूं अची विया आहिनि, हीउ मामिलो अव्हां खे काॾे वेंदे नज़र पियो अचे? ॾिसो, फ़िलहाल त ही मामिलो सुप्रीम कोर्ट ताईं बि पहुतो आहे ऐं कंहिं न कंहिं ज़रिए सां वकील जे तरफ़ां दरख़्वास्त सुप्रीम कोर्ट में बि पहुतल आहे। जॾहिं त इन मामले जे हवाले सां जेकी सेनेटर आहिनि, तव्हां मियां रज़ा रब्बानी साहब जो बि स्टेटमेंट ॾिठो हूंदो ऐं उन खां अलावा ॿियनि जा स्टेटमेंट बि ॾिठा हूंदा त कमेटी जंहिंखे होल कमेटी सॾियो वेंदो आहे, यानी सेनेट जा समूरा मेंबर जेके आहिनि उन्हनि जे आॾो सदर खे पेश थियणु खपे, उते सॼो रिकॉर्ड रखणु खपे ऐं वक़ार अहमद सेक्रेटरी खे बि चयो वियो आहे त उहे रिकॉर्ड यानी इहे स्टेटमेंट जी सूरत में त फ़िलहाल त हाणे इहे तजवीज़ूं अचनि थियूं त इन हवाले सां इंक्वायरी जेका आहे उहा सेनेट जी कमेटी बि करे सघे थी, पर उहा ज़ाहिर आहे त उहा का अञा कमेटी जेके ऐलान त कोन्हे को, उहा तजवीज़ जी सूरत में आहे। सुप्रीम कोर्ट जेकॾहिं इन मामले खे टेकअप कंदी त सुप्रीम कोर्ट में इहो मामिलो अची सघे थो, पर फ़िलहाल जेको आहे हाणे इहो सदर ऐं उन जे सेक्रेटरी जे विच ते मामिलो ज़रूरु आहे ऐं सदर बि इहा ॻाल्हि करे पियो त मूं सही न कई आहे ऐं उन जो सेक्रेटरी बि चए पियो त इन क़िस्म जी का सूरत हाल आहे ई कोन, बिल अञा ताईं बि उन वटि आहिनि। इन सॼी सूरत हाल में मामिलो जेको आहे उहो इन हद ताईं लटकियल आहे त जंहिं खे सेक्रेटरी प्रिंसिपल सेक्रेटरी करे घुरायो वियो आहे हुमैरा, उन बि इनकार करे छॾियो आहे ड्यूटी ते यानी जॉइन करण ते। त हीउ मामिलो ज़ाहिर आहे हिकिड़ो आइनी बुरहान त मौजूदु आहे इन सूरत में। पोइ अव्हां कीअं पिया सम्झो त आख़िर जॾहिं सदर जे इन कंट्रोवर्शियल बयान खां पोइ ऐवान सदर में अंदरि ख़ुदि जेको आहे उहो मामला ख़राब पिया हलनि, त हिकु कोर्ट कमु क़ाइमु करे छॾियो आहे, त छा अव्हां सम्झो पिया त को सुप्रीम कोर्ट हाणे इन हवाले सां सुप्रीम कोर्ट में छाकाणि त मामिलो पहुची त वियो आहे,
सुप्रीम कोर्ट भी पंहिंजो नुक़्ते नज़र ॾींदी तमामु जल्द? ॾिसो, सुप्रीम कोर्ट जे अंदर जी बि सूरत हाल बहस हेठि आहे त चीफ जस्टिस साहब खे हाणे हिकिड़ो महीनो रहियो आहे, बल्कि 20 खां 25 ॾींहं बाक़ी रहिया आहिनि। ऐं सुप्रीम कोर्ट जे अंदर सूरत हाल इहा आहे त जेकॾहिं इन मामले खे टेकअप कबो त पोइ ज़ाहिर आहे उन हवाले सां हिकिड़ी बेंच बि जोड़ी वेंदी ऐं चीफ जस्टिस साहब हुन में पाण हूंदा या न हूंदा। त सुप्रीम कोर्ट जे अंदर जी बि सूरत हाल जेका जज साहिबान जे हवाले सां आहे त उन्हनि जे साम्हूं हींअर फाइल जेके पिया आहिनि त उते प्रियोरिटी ते एतिरा केस आहिनि। सुभाणे तव्हांखे ख़बर आहे त ख़ुदि इमरान ख़ान जी दरख़्वास्त जा मामला बि आहिनि, त उते आइनी हवाले सां इन क़िस्म जा केतिरा ई मामला अॻुवाटी आहिनि। जेकॾहिं सदर आरिफ अलवी जे हवाले सां तव्हां ॾिसो, हींअर बि तज़ियन में इहो अचे थो त कंहिं वकील जे सुप्रीम कोर्ट वञण जे बजाए PTI ज़ाती हैसियत में उन्हनि बि ऐलान कयो आहे त असां अदालत वेंदासीं। ऐं इहो बि चयो वञे थो त सदर आरिफ अलवी पाण छो नथो वञे। पर ज़ाहिर आहे त हीअ सूरत हाल सदर आरिफ अलवी को इनफरादी हैसियत जी न, पर ऐवान सदर या सदर आहे मुल्क जो, त उन करे हाणे ज़ाहिर आहे त कानूनी मामला ॿिया बि हुजनि था, पर इन मामले खे कंहिं न कंहिं पासे ज़रूरु वञिणो आहे। ऐं इहो मामिलो सदर आरिफ अलवी पंहिंजे ट्वीट ज़रिए करे त छॾियो आहे, उनजे नतीजे जी का ख़बर कोन्हे त हाणे इहो नतीजो कहिड़े पासे वेंदो। तव्हां ॾिसो त सदर आरिफ अलवी खां इस्तीफ़ा जो मुतालबो बि थिए पियो। इहो बि चयो वञे पियो त शायदि सियासी तौर ते उनखे प्रेशर, ख़ुदि पंहिंजी पार्टी जे अंदर जो प्रेशर इन सूरत में बि ॿुधण में अचे पियो त उन जे बिल जे पास करण खां पोइ शाह महमूद कुरैशी गिरफ़्तार थियो आहे या इमरान ख़ान बि हुन में शामिल आहे। त इहो प्रेशर बि इंसान खे पाण खे बि मुमकिन आहे त अंदरूनी तौरु थींदो हुजे त जंहिं केस में इमरान ख़ान गिरफ़्तार थियण पियो वञे या थींदो, शाह महमूद कुरैशी गिरफ़्तार थियो आहे, उहे हितां ई बिल मंज़ूर थिया आहिनि। त कॾहिं हू सदर आरिफ अलवी थी पियो वञे, कॾहिं PTI जो आरिफ अलवी थी पियो वञे, त इहे अंदर जा बि उन जा प्रेशर आहिनि, तज़ाद ऐं प्रेशर आहिनि, उहे बि साम्हूं अचनि पिया। वरी महिरबानी ज़ुल्फ़िकार गोरामानी साहब, सलमान आबिद साहब, साईं फज़लुल्लाह कुरैशी साहब, अमां टिनि मौज़ूअ महिमान जी वॾी महिरबानी। नाज़रीन, हाणे को बि समाज तालीम खां सवाइ अॻिते वधी नथो सघे। मुल्कनि जूं क़ौमुनि जी तरक़ी जो राज़ तालीम में आहे, पर बदक़िस्मती इहा आहे त हिन मुल्क जे ठहण खां वठी हिन वक़्त ताईं तालीम हिकु अहिड़ो शोबो आहे जेको ॿियनि शोबनि जियान मुसलसल नज़रअंदाज़ थींदो रहियो आहे। हिन वक़्तु मुल्क में तमामु सूबनि में ऐं मुल्क जे वफ़ाक़ में निगरान सेटअप अची वियो आहे ऐं इन निगरान सेटअप में मुल्क जे जेको वफ़ाक़ी तालीमी निज़ाम आहे उन जो जेको वफ़ाक़ी वज़ीर आहे साईं मदद अली सिंधी साहब, अॼु प्रोग्राम जे ॾिसे असां उन्हनि खां ॼाणींदासीं त आख़िर छो तालीम खे मुसलसल नज़रअंदाज़ कयो पियो वञे। हिन वक़्तु उन्हनि जे नज़र में तालीम में के झोल आहिनि उहे किथां आहिनि, आख़िर छो मुल्क जी का बि यूनिवर्सिटी आलमी सतह जी कोन्हे। इहे तमामु तर मामलनि ते ॻाल्हाईंदासीं। हिन वक़्तु असांखे ज्वाइन कयो आहे मुल्क जो वफ़ाक़ी वज़ीर, तालीम जो वफ़ाक़ी वज़ीर जनाब मदद अली सिंधी साहब। मदद अली सिंधी साहब, प्रोग्राम में ख़ुशि आमदीद सर। वालेकुम साईं, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां यादि कयो। थैंक यू सर। मदद अली सिंधी साहब, सर हाणे तव्हांखे यकीनन ब्रीफिंग ॾिनी वई हूंदी पंहिंजे शोबे जे हवाले सां। पहिरियां त इहो ॿुधाइजो त हिन वक़्तु असांजो वफ़ाक़ी तालीमी निज़ाम किथे बीठो आहे सर? आवाज़ करियां त हिन वक़्तु सिचुएशन इहा आहे, जी सर, अहिड़ी तरमीम खां पोइ हाणे सूबनि जे हवाले आहे। जी सर। बाक़ी वफ़ाक़ में फ़क़ति इस्लामाबाद में जेके इदारा आहिनि या उन आसपास वफ़ाक़ी इदारा उहे आहिनि। जी सर। इन करे आउं वज़ाहत करे छॾियां त हाणे तइलीम जेको आहे सो प्रवंश शोबो आहे। जी सर। हाणे पाण खे उन्हनि खां ई थोरो पुछणो पवंदो, पुछा करणी पवंदी त केतिरो कमु थियो। हाणे जिते की तइलीम जी अहमियत आहे, जी सर, त उहा पंहिंजी जाइ तमामु अहम आहे। आउं सम्झां थो न फ़क़ति सिंध पर समूरे पाकिस्तान जे बुज़ुर्ग तबिके लाइ सवाइ तइलीम खां सवाइ अॻिते वधण जी ॿियो को बि रस्तो कोन्हे। बिल्कुलु सही। तइलीम तइलीम तइलीम, बिल्कुलु सही सर। हाणे तइलीम में असां ॾिसो पढ़ियासीं उन हाई स्कूलनि में या प्राइमरी स्कूलनि में जिते बेंच बि सही कान हूंदी हुई। ठीकु सर। पर केतिरनि सालनि खां वठी सॼे मुल्क में, न फ़क़ति सिंध जी ॻाल्हि थो करियां, जी जी, पर सॼे मुल्क में सरकारी निज़ाम तइलीम बिल्कुलु पुठिते पइजी वई या पोइ ते कयो वियो। उन करे हिकिड़ी प्राइवेट स्कूल जी हिकिड़ी अची वियो सिलसिलो। जी सर। का ख़राबु ॻाल्हि कान्हे, ऐं मञा थो त जेके अफोर्ड करे सघनि था इहे उन्हनि में ॻरियूं ॻरियूं फी ॾेई पढ़नि था, पर असांजे मुल्क जो 80% तबको ग़रीब आहे। जी सर। ऐं उनखे चवणो आहे विचोलो तबिको या बिल्कुलु हेठां तबिको। जी सर। उन्हनि वटि सवाइ स्कूल जे जेको सरकारी स्कूल जे ॿियो को बि रस्तो कोन्हे। जी सर। हाणे मिसाल तौरु सलाम कोट में तव्हां वेंदासीं या अञा बि ठुल में वञो या लकी शाह सदर में वञो त उते त तव्हांखे जेके आहिनि सरकारी स्कूल में ॿार वेंदा आहिनि वीचारा। बिल्कुलु सही। हाणे उन्हनि खे या मुल्तान जे कंहिं ॻोठ में वञो
तव्हांखे सरकारी स्कूल में न कल्ह मूं F6 जहिड़े बहितरीन इलाइक़े में हिकिड़े प्राइमरी स्कूल वञी ओचितो छापो आहियूं। जी सर। त मूंखे दुख थियो त असांजे स्कूलनि जी हालत हर हंधि उहा साॻी आहे। हाणे उन जे लाइ त असीं कोशिशि कंदासीं त बहितर थिए निज़ाम, पर इहो हिकिड़ो सॼो हर हंधि इहा आहे। बिल्कुलु सही पिया चओ साईं मदद अली सिंध साहब। मां सम्झां थो त जी सर, असांखे घणो कमु करिणो पवंदो। बिल्कुलु साईं मदद अली सिंध साहब, हाणे यकीनन 18वीं तरमीम खां पोइ तालीम जेको आहे प्रोविंशियल सब्जेक्ट आहे, पर अञा बि खोड़ सारा इदारा अहिड़ा आहिनि जेके वफ़ाक़ी तालीमी निज़ाम जे मातहत आहिनि। मिसाल उर्दू यूनिवर्सिटी आहे या खोड़ सारी यूनिवर्सिटियूं आहिनि। हाणे उर्दू यूनिवर्सिटी जो मामिलो इहो आहे त उते मुसलसल वाइस चांसलर मुक़ररु न पियो थिए ऐं उनजे करे अॼु बि उर्दू यूनिवर्सिटी जे उस्तादनि ऐं प्रोफेसरनि एहतिजाज कयो आहे। त इहो अव्हांजे नॉलेज में आहे सर? मूंखे ख़बर पई आहे, पर मूंखे अञा टियों ॾींहुं आहे। जी जी सर। माना पहिरियों ॾींहुं माना सूमर हो, बिल्कुलु सही। मूं इन जे लाइ ब्रीफिंग घुराई, मूंखे ख़बर पई अॼु बि हिकिड़ा 350 मुलाज़िम हुआ जिनखे डेली बेसिस ते उन्हनि खे जो नौकिरी का जवाब न हुयो, तिन खे सजाए मूं जा मसइला ॿुधा। जी सर। त आस्ते आस्ते ॿुधो, मां ॾिसां पियो त इहो मसइलनि खे ॾिसबो, हल कबो। ऐं कराची यूनिवर्सिटी, कराचीअ में आहे उर्दू यूनिवर्सिटी। जी सर। इन वाइस चांसलर जो मसइलो आहे। जी सर। उहा सुभाणे मूं अॻे ई रिपोर्ट घुराई आहे। जी। सुभाणे मूंखां मिलंदी। ॿिया बि इदारा आहिनि काफ़ी, त उहे मां सोचियां थो त उन क़िस्म जा इदारा सिंध में ठाहिया वञनि। ख़ासि तरह सिंध जे जेका पंहिंजा नंढा ज़िला आहिनि, जीअं हाणे भला उमरकोट आहे, इस्लाम कोट आहे, या हेॾा जोई आहे, हिते जा ॾिसो न हुते बेसिकली हुजनि वफ़ाक़ी इदारा। बिल्कुलु सही। जेके जीअं हाणे मिसाल तौरु पाण वटि हिकिड़ो आहे त डी ग्रेड में जेको छोकिरो पास थो थिए, उन वीचारे खे पंहिंजे कमज़ोरी सबबु या तइलीम जे नाक़ज़ इंतज़ाम सबबु किथे बि को दाख़िला ॾियण लाइ तयारु कोन्हे। उते छो न हिकिड़ा हुनरी हिकिड़ा स्कूल यूनिवर्सिटी हिकिड़ी क़ाइमु कजे त जेका उन्हनि खे मुख़्तलिफ़ क़िस्म जे स्किल्स में उन्हनि खे सेखारे त उहे अॻिते वधी सघनि। टाइम थोरो आहे। इहो त बिल्कुलु अव्हां बिल्कुलु सही पिया चओ त आख़िर वफ़ाक़ीअ के इदारा आहिनि, उहे असांजे ज़िलनि में छो न आहिनि। उन हवाले सां असां अवां मां इहा ई उमेदु रखूं था पिया तव्हां थोरे टाइम में तमामु घणो कमु कंदव ऐं जेके उमेदूं आहिनि तव्हां उन्हनि उमेदुनि ते बि लहंदव। इंशाल्लाह कोशिशि कबी त तव्हां असांजूं छाकाणि आऊं हिनखे उमेदूं त मुंहिंजी बि उहा साॻी उमेदु आहे की तव्हांजी ऐं असांजी मुंहिंजी पाण में बि इहा उमेदु आहे त अहिड़ो कमु कजे जेको घटि में घटि मिसाली हुजे। बिल्कुलु सही। बिल्कुलु सही पिया चओ मदद अली सिंध साहब। हिकिड़ो ॿियो बि इशू इहो आहे त असांजा जेके वफ़ाक़ी इदारा आहिनि उन्हनि में हिकु सूबनि जी कोटा आहे, उहा बि काफ़ी अरसे खां नज़र अंदाज़ पई थिए। त अव्हां वटि इन हवाले सां बि अव्हां ब्रीफिंग वरिती हूंदी? इहा चई आहे उन्हनि खे, उन्हनि जो हिकिड़ो त असांखे जेको आहे सो असीं क़ाबिलियत जे बुनियाद ते हिकिड़ो बहानो हिकिड़ो हूंदो आहे। जी सर। हाणे कल्ह आऊं हिकिड़े इदारे में वियुसि। जी सर। त उते पाकिस्तान तहरीक जे लाइ तमामु वॾनि माण्हुनि जूं तस्वीरूं हुजनि। जी सर। त मुंहिंजो बाबा हिते रईस गुलाम मोहम्मद बुरगड़ी छो कोन्हे? बिल्कुलु सही। हिते मौलाना उबैदुल्लाह सिंधी छो कोन्हे? तव्हांखे ख़बर आहे त जो रईस गुलाम मोहम्मद बुरगड़ी केरु हो? सिंध मां ऑल इंडिया मुस्लिम लीग या फ़क़ति 2 प्रेसिडेंट थिया, हिकिड़ो रईस गुलाम मोहम्मद बुरगड़ी ऐं ॿियो कायद आज़म जिन्ना मोहम्मद अली जिन्ना। ऐं मौलाना उबैदुल्लाह सिंधी उहो माण्हू जे 24 साल जलावतनी गुज़ारिया। आयो त हुनजी अछी दाढ़ी ऐं वार बचा थी विया हुआ ऐं कुझु सालनि खां पोइ गुज़ारे वियो। उहे माण्हू जिन क़ौमी तहरीक में कमु कयो, असांजे सिंध जे माण्हू शेख अब्दुल मजीद सिंधी आहे, जंहिं 1938 में पहिरियों दफ़ो सिंध जे लाइ आज़ाद मुल्कनि लाइ तहरीक पास कई। सो मां सम्झां थो त असांखे कमु करिए। इहे पहिरियां मामला आहिनि त जीअं हुनखे ख़बर न हुजे त रईस गुलाम मोहम्मद बुरगड़ी केरु हो। हे बाबा हेॾो वॾो माण्हू, तव्हां हुनजी तस्वीर इहा टिकली कोन्हे। मुंहिंजो बाबा डाक टिकट निकिती आहे गुलाम मोहम्मद बुरगड़ी जो। हुन बहानो वरी असां उहे जंहिंजूं टिकलियूं हुजनि, मुंहिंजो टिकली कढी आहे, हुन डाक टिकट कढी आहे गुलाम मोहम्मद बुरगड़ी कढो वञी। नंढियूं नंढियूं शयुनि ते कमु कयो, वॾियुनि शयुनि ते कमु कयो। दुआ कयो अल्लाह कामयाब करे। न असांजूं दुआऊं बि अव्हां सां गॾु आहिनि ऐं असांजी सपोर्ट बि अव्हां सां सपोर्ट बि अव्हां सां गॾु आहे। मोहम्मद अली सिंध साईं मदद अली सिंध साहब मुख़्तसर इहो ॿुधाइजो त अव्हां हिन वक़्तु ताईं छा अक्स कयो आहे त आख़िर छो तालीम खे मुसलसल नज़र अंदाज़ कयो वियो आहे? इन जा बुनियादी सबब अव्हां हिन वक़्तु ताईं कहिड़ा ॼाणाया सर? साईं आउं सम्झां थो त इहो हिकिड़ो ॾाढो डिघो मौज़ू आहे। इन ते को तव्हां को सॾायो हुते अची वेही था डिस्कस कजे, कलाक जो पाण प्रोग्राम करियूं त असांजे मुल्क में तइलीमी निज़ाम छो तबाह थियो आहे। यकीनन अव्हां कराची ईंदव त असां इन ते बि अव्हां सां ज़रूरु इन्हनि सवालनि ते ॻाल्हाईंदासीं। ऐं अव्हांजो कमु आहे त कम अज़ कम सर्वे कजो। सर्वे थियणु खपे इन्हनि तइलीमी इदारनि में
त हिननि खे मिसाल तौरु हिकिड़े ॾींहुं मूंखे यूनिवर्सिटी ख़बर पई जी उन्हनि खे ग्रांट मिली आहे जी सिंध जेके हिकिड़े पुंडूर आहे ज़िले में कैंपस क़ाइमु करण लाइ जी हुननि उनजो उहो सही तरह इस्तेमालु ई कोन कयो आहे। अच्छा त हिकिड़े इहे शयूं अहिड़ियूं नालो नथो वठां जी पर मूं हुनखे सुभाणे हुनखे नोटिस जारी करियां पियो ऐं हिकिड़ी सर्वे टीम मोकिलींदुसि त सिंध जे हिन अॾोरा इलाइक़े में जेका हुई तव्हां कैंपस छो न क़ाइमु कयो ऐं क़ाइमु जेको कयो अथव उहो त बिल्कुलु हिकिड़ी बिल्डिंग ख़ाली पई आहे त उहो चवंदा आहिनि पंहिंजे वॾे जो न को वेझ न को तबीब। असीं सभु जंहिंमें हाणे असीं सभु पाण त हाणे कॉमरेड माण्हू आहियूं जी ऐं साफ़ ई आहियूं पर जेके हू वेठा आहिनि जी क़ाबिलियत जा मुज़ाहिरो करण वारा जी तिन जी जेसीं ताईं तीं छिकाई न कंदो पुछाणो न कंदो तेसि ताईं कोन सुधरंदासीं। पोइ चाहे उहो सिंधी हुजे उहो पंजाबी हुजे या पख्तून हुजे या खणी बलोच हुजे पुछाणो ज़रूरु करिणो आहे। बिल्कुलु 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 सही पिया चओ पुछाणो ज़रूरु कबो। वॾी महिरबानी साईं मदद अली सिंधिया अवां पंहिंजे मसरूफ़ वक़्त में असांखे टाइम ॾिनो ऐं अवां चयो त जेको तालीम आहे जेका तालीम आहे उनजे हिकु थोरो टाइम आहे अवां वटि 4-5 महीना आहिनि ऐं उन विच में अवां इहो चओ पिया त जेके जिते जिते झोल आहिनि उते भरण जी कोशिशि कंदासीं ऐं कोशिशि कंदासूं त हिकु वफ़ाक़ी इदारा आहिनि उहे सिंध में बि खुलनि ऐं अवां हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि आहे कई त सिंध जा उहे ॿार जेके ग्रेड घटि पिया वठनि उन्हनि जे लाइ बि वफ़ाक़ी तालीमी इदारा उन जे ज़िले में हुजणु घुरिजनि जिते उहे हुनर सिखी सघनि ॿियो टेक्निकल जेको कमु आहे उहो सिखी सघनि। अव्हां लाइ नेक तमन्नाऊं आहिनि ऐं असांजी सपोर्ट अव्हां सां गॾु आहे ऐं इन दुआ सां तव्हां थोरे अरसे में तमामु सुठो कमु कंदव मयारी कमु कंदव जीअं ईंदड़ तारीख़ अव्हांखे यादि करे। वॾी महिरबानी साईं मदद अली सिंधी साहिब। नाज़रीन अव्हां सिंधी मुल्क जे निगरान तालीमी वज़ीर जनाब मदद अली सिंधी साहिब खे ॿुधो उनजे ख़्याल अव्हां ॿुधा। हाणे तालीम कॾहिं थी बहितरी अचे ऐं हीउ समाज तालीम खां सवाइ त अॻिते वधी नथो सघे। असांजा हुकुमरान इन हवाले सां कॾहिं संजीदा थींदा। साईं मदद अली सिंधी साहिब जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि उमेदु आहे त उन्हनि ॻाल्हियुनि में बहितरी ईंदी ऐं उहे ॻाल्हियूं अॻिते हली अमली जामूं पिणु पाईंदियूं। हिते प्रोग्राम जे वक़्त में पुॼाणी थो पहुचे असद मुमताज़ खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।